अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यूसीकुमुल्लाहु फी औलादिकुम लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अम्री वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुन निसा ॿियो रुकू आयत 11। यूसीकुमुल्लाह हुकुम करे थो तव्हां खे, वसियत करे थो तव्हां खे अल्लाह ताला फी औलादिकुम तव्हां जे औलाद जे हक़ में, तव्हां जे औलाद जे हक़ में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुकुम करे थो तव्हां खे लिज़्ज़करि मिस्लु। लिज़्ज़करि मर्द लाइ आहे, मिसल माना जेतिरो, मिसल जहिड़ो जंहिंखे चवंदा आहियूं, बराबर माना हिकु जहिड़ो, मिसल माना हिकु जहिड़ो, हिकु जेतिरो। हज़्ज़िल उन्सयैन, हज़्ज़ हिस्सो, भाङो, उन्सयैन ॿिनि औरतुनि जो, जेको ॿिनि औरतुनि खे मिलंदो ओहो हिकिड़े मर्द खे मिलंदो, ओतिरो हिकिड़े मर्द खे मिलंदो। इहो अल्लाह जे तरफ़ां हुकुम कि जेको ॿिनि औरतुनि खे मिलियो ओहो हिकु मर्द खे मिलंदो। फ़इन कुन पोइ जेकॾहिं आहिनि निसाअन औरतूं फ़ौक़स्नतैन ॿिनि खां वधीक फलहुन्न त उन्हनि लाइ आहिनि सुलुसा ॿ तिहायूं मा तरक छॼल मिल्कियत जूं। कंहिंजे लाइ? जेकॾहिं औरतूं आहिनि वधीक त उन्हनि जे लाइ 2 तिहायूं। ये 2 तिहायूं इहो छा मसलो? इहो आहे त तव्हांजी जेका मिल्कियत आहे न, उन मिल्कियत जा टोटल हिसा ई 3 कबा। सॼी मिल्कियत 3 हिस्सनि में बराबर विरहाइबी, बराबर, घटि वधि न, बिल्कुलु। 100 पैसा आहिनि न, 100 पैसा जा 3 हिसा कबा। 3 हिसा करे उन खां बाद 2 तिहायूं जेके आहिनि उहे 2 हिसा उहे कंहिं में विरहाइबा? औरतुनि में। बाक़ी हिकिड़ी तिहाई बचंदी बस। उन इहो थियो माना टोटल मिल्क जा 3 हिसा, उनखे चइबो आहे। व इन कानत, ये बाद में समझायां थो इंशाअल्लाह। व इन कानत ऐं जेकॾहिं आहे वाहिदतन हिकिड़ी फलहन निस्फ़ उन्हीअ लाइ आहे अधु। जेकॾहिं
औलाद ई हिकिड़ी छोकिरी आहे हिकिड़ी छोकिरी, त पूरी मिल्कियत जा 2 हिसा कबा। पूरी मिल्कियत जा 2 हिसा कबा। पोइ उन मां अधु उन न्याणीअ खे, उन छोकिरी जेका हिकिड़ी औरत हिकिड़ी आहे, उनखे उन पूरे अधु उन हिकिड़ी खे मिलंदो, बाक़ी बचंदो अधु उहो ॿियनि खे जेकॾहिं आहिनि। वली अबवैहि, जेको वफ़ात करे वियो आहे, पीउ माउ लाइ, वली अबवैहि पीउ माउ लाइ, अखर ते चङी तरह गौर कजो, मैयत जे पीउ माउ लाइ, लिकुल पाण वफ़ात करे वियो, माउ पीउ ज़िंदा आहिनि, हर हिकु, वली कुल हर वाहिदिन हिकु लाइ, हर लिकुल वाहिदिन हर हिकु लाइ, मिनहुमा उन्हनि ॿिन्ही मां, हर हिकु लाइ उन्हनि ॿिन्ही मां केरु, माउ पीउ, असुदुस 6हों हिसो आहे, मिम्मा तरक छॾियल मिल्कियत मां, 6हों हिसो आहे। 6हों हिसो कंहिंखे, 6हों हिसो माउ खे, 6हों हिसो पीउ खे। 6हों हिसो की टोटल मिल्कियत जेका आहे उन जा 6 हिसा ठाहिबा। घणा हिसा ठाहिबा, टोटल मिल्कियत जा 6, यानी मिल्कियत उन्हनि जी ₹1 आहे, यानी 100 रुपया मिल्कियत आहे, त उन 100 जा 6 हिसा ठाहे, हिकिड़ो हिसो माउ खे, हिकिड़ो हिसो पीउ खे, बाक़ी घणा हिसा बचा, बाक़ी 4 उहे वरी जेके ॿिया आहिनि उन्हनि खे मिलंदा। इनकान जे आहे लहू वलदुन उनखे औलाद, जेकॾहिं उनखे औलाद आहे, फ़इल्लम यकुल लहू पर जेकॾहिं नाहे उनखे वलदुन औलाद, यानी को बि औलाद न आहे, हू त हो औलाद आहे तॾहिं, हाणे ही हिते त औलाद कोन्हे, ववरिसहू त उन जा वारिस आहिनि, अबवाहु माउ पीउ, पीउ माउ उन जा वारिस आहिनि, फली उम्मिहि सुलुस, फली उम्मी पोइ उन जी माउ लाइ आहे 3हों हिसो, पोइ माउ खे 3हों हिसो। हाणे टोटल मिल्कियत जा घणा हिसा कबा, 3, घणा, सुलुस, सुलुस जी ॻाल्हि माना 3 हिसा कबा टोटल मिल्कियत, उन मां हिकिड़ो सुलुस जेको आहे सो माउ खे ॾींदो, बाक़ी अधु बचंदो, बाक़ी 2 सुलुस बचंदा। फ़इन कान पोइ जेकॾहिं आहिनि, लहू उनखे इख़वतुन भाउर, फली उम्मिहि सुदुस, उनखे वरी भाउर आहिनि, त पोइ फली उम्मिहि सुदुस, पोइ उनजी माउ लाइ 6हों हिसो, पोइ वरी माउ खे घटि मिलंदो, 3हों हिसो त वधीक आहे न, 6हों हिसो माना वरी घटि मिलंदो, जेकॾहिं उनखे भाउर आहिनि त पोइ हिसो माउ खे घटि मिलंदो, भाउर न आहिनि त पोइ 3हों हिसो मिलंदो, वधीक मिलंदो। मिन बाद, बाद अदा करणु, ॾियणु, वसीयत, वसीयत जे, वसीयती यूसी वसीयत जे जेका करे वियो, जेको वफ़ात करे वियो, जेका वसीयत करे वियो, उहा वसीयत अदा करे पोइ विरहाइबो, औ दैन या कर्ज़ अदा करण खां बाद, सभु मिल्कियत विरहाइबी आहे त पहिरीं सभ खां पहिरीं छा कबो, कर्ज़, पहिरियों जो मयत जो जेको ख़र्च आहे कफ़न जो उहो अदा कबो, कर्ज़ अदा कबो, उन खां बाद जेकॾहिं हुन वसीयत कई आहे, जाइज़ वसीयत सही आहे त अदा कबी, सही न आहे त पोइ उनखे छॾिबो, पोइ वरी सही नमूने सां हुनजी वसीयत कीअं सही बीहे आहे, वरी चंद माण्हू सुठा गॾिजी करे उनखे उन नमूने सां करे सघनि था। बाक़ी वारिस जे लाइ कंहिं उन वसीयत कई आहे जंहिंखे हिसो मिलणो आहे त पोइ उनखे छॾे ॾिबो, रद्द करे छॾिबो, बसि पोइ उहो कम जी कोन्हे, छो त उनखे हिसो मिलणो आहे, जंहिंखे हिसो मिलणो आहे न उनजे लाइ वसीयत कोन हूंदी आहे बसि।
हा उन जो को ख़ासि अहिड़ो कमु आहे, को ख़ासि अहिड़ो कमु आहे जो उन कम जे लाइ जेकॾहिं वसियत आहे त पोइ छो त शायदि उनखे वधीक ज़रूरत आहे त पोइ उनखे उहो उनजी मदद जे लाइ उहो ॾेई सघे थो, उहो वसियत कोन थींदी उन लाइ। आबाउकुम तव्हांजा वालिदैन पीअर तव्हांजा, व अबनाउकुम ऐं तव्हांजा पुट, ला तदरून नथा ॼाणो, अय्युहुम त केरु उन्हनि मां अक़रबु वेझो आहे, लकुम तव्हांखे नफ़अन नफ़े में, तव्हांखे ख़बर न आहे तव्हांखे वेझा तव्हांजा नफ़े में तव्हांजा वालिदैन आहिनि या तव्हांजे जो पंहिंजो औलाद आहे, तव्हांजा पुट आहिनि, तव्हांखे ख़बर न आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ख़बर आहे जेको हिसाब सां मोकिले। ईअं माण्हू अक्सर चवंदा आहिनि यार हीउ वेझो आहे, हीउ परे जो आहे, हिन जो घटायो, हिन जो वधायो, हिन मां वधीक फ़ाइदो थींदो, इनखे वधीक ॾियो। न न न न, जेके अल्लाह मुक़ररु कया आहिनि हिसा उहे ॾियणा आहिनि, उन मुताबिक़ बसि। इहा अल्लाह खे ख़बर आहे त केरु वधीक वेझो आहे केरु परे, इहा अल्लाह खे ख़बर आहे बसि। इन्हनि हिसनि में फेरफार न कयो। फरीज़तम मिनल्लाहि, हिसो मुक़ररु आहे अल्लाह जे तरफ़ां, फर्ज़ कयल आहे, फर्ज़ इहो अल्लाह जे तरफ़ां आहे। फरीज़ हो यानी हिसो मुक़ररु, इहो किथां आहे? अल्लाह जे तरफ़ां आहे, माण्हुनि जो थोरी आहे कि माण्हू खे ख़बर केरु वेझो आहे केरु परे आहे, इहे माण्हुनि खे इंसान खे थोरी ख़बर आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अल्लाह ॿुधाए छॾिया, इन्नल्लाह बेशक अल्लाह ताला, कान आहे अलीमन इल्म रखंदड़, ॼाण त वधीक अल्लाह खे आहे न, इंसान खे थोरी आहे। हकीमा हिकमत ॼाणंदड़, हिकमत ॼाणंदड़, त अल्लाह दानाई ॼाणंदड़ त अल्लाह वारा। वलकुम ऐं तव्हां लाइ, निस्फ़ अधु आहे, मा तरक उन माल मां जो छॾे वियूं, अज़वाजुकुम तव्हां जूं ज़ालूं, उहे वफ़ात करे वियूं, माल छॾे वियूं। इल्लम यकुल लहुन्न, जेकॾहिं नाहे उन्हनि खे वलदुन औलाद, माना उन्हनि खे को औलाद ई न आहे, घर वारियूं फोत थी वियूं त उन्हनि खे औलाद न आहे। पोइ फ़इन कान, पोइ जेकॾहिं लहुन्न उन्हनि खे औलाद न आहे त पोइ मुड़ुस खे घणो मिलियो, उनजी मिल्कियत मां पूरो अधु आहे न, निस्फ़, वलकुम निस्फ़, तव्हांजे लाइ अधु आहे ज़ाल जी मिल्कियत मां जेकॾहिं औलाद न अथसि। फ़इन कान लहुन्न, पर जेकॾहिं आहे उन्हनि खे औलाद, उन ज़ाल मां आहे या ॿी ज़ाल मां आहे, पर औलाद त आहे न औलाद। फलकुम, पोइ तव्हां लाइ आहे अर्रुबु, पोइ तव्हांखे मिलंदो चोथों हिसो, चोथों माना मिल्कियत 4 हिसनि में 4 हिसा मिल्कियत कबा, ऐं 4 हिसा खे हाणे छा, उन मां जेको हिकिड़ो हिसो आहे, चइनि मां हिकिड़ो हिसो तुंहिंजो, बाक़ी 4 रुब, 4 चौथायूं, चोथो हिसो तव्हांजो, बाक़ी 3 चौथायूं जेके आहिनि उहे बचंदियूं, उहे तव्हांजो कोन्हे, तव्हांजी 1 चौथाई आहे, चोथों हिसो। मिम्मा तरकन, उन मां जो छॾे वियूं, मिम बाद अदा करण, वसीयती यूसीन, वसीयत जे जा करे वियूं, उहे बि का वसीयत करे वियूं आहिनि, उनजो कफन दफन जो मिल्कियत मां ख़र्च करे, उन खां बाद जेका उन्हनि वसीयत कई आहे, कर्ज़ आहे, सभु अदा करे, पोइ इहे विरासत पोइ थींदी। औ दैन या कर्ज़ अदा करण बाद, वलहुन्न रुबु, ऐं उन्हनि लाइ आहे अर्रुबु चोथों हिसो, मिम्मा तरकतुम, उन मां जेकी छॾे वियो तव्हां, मिम्मा तरकतुम छॾे वियो तव्हां, इल्लम यकुल लकुम वलद, जेकॾहिं नाहे तव्हांखे को औलाद, तव्हांखे औलाद नाहे त तव्हांजे घर वारनि खे
तव्हांजी घरवारी खे रुबो में चौथी पती मिलंदी। फ़इन कान लकुम वलदुन, पोइ जेकॾहिं आहे तव्हांखे औलाद, औलाद धी पुट को बि माना औलाद, फलहुन्न सुमुनु, पोइ उन्हनि लाइ अठों हिसो। पोइ मिल्कियत जा कबा 8 हिसा, पोइ 8 मां हिकिड़ो हिसो उनखे ॾिबो, 7 ॿियनि खे ईंदा। मिम्मा तरक्तुम, उनमां जेकी तव्हां छॾे विया, मिम बाद वसीयतिन, मिम बाद वसीयह, मिम बाद वसीयतिन, वसीयत अदा करण खां पोइ, यानी वसीयत अदा कबी, वसीयत छा, वसीयत अदा कबी सॼी मिल्कियत जा 3 हिसा करे, सॼी मिल्कियत जा 3 हिसा करे, उन खां बाद पोइ वसीयत सुलुस मां अदा कबी। जेको आहे न टियों, उन्हनि मां 3 हिसा जेके न हिकिड़े हिसे मां वसीयत अदा कबी, बाक़ी जेके बचा न उन्हनि खे विराइबो, उन मां वसीयत। 3 हिसा पूरी मिल्कियत जा, उहो हिकिड़ो हिसो अलॻि कबे, जेका बि वसीयत आहे हिन मां अदा थींदी। वसीयत एतिरी आहे जो 3 खां इन सुलुस खां वधे पई, सुलुस खां मिल्कियत जा 3 हिसा कया अथनि, त वसीयत उन खां बि वधे पई, त पोइ उहो वधणु कोन ॾिबो, बसि इन जे अंदरि इहो ई ॾिबो, पोइ सुलुस ई ॾिबो, बसि वधीक कोन ॾिबो। मिम्मा तरक्तुम, उनमां जेके छॾे वियो तव्हां, इल्लम यकुल लकुम वलदुन, जेकॾहिं नाहे तव्हांखे को औलाद, फ़इन कान, पोइ जेकॾहिं आहे लकुम वलद, तव्हांखे औलाद, फलहुन्न सुमुनु, पोइ उन्हनि लाइ 8हों हिसो, उन्हनि लाइ तव्हांखे औलाद आहे त उन्हनि खे 8हों हिसो आहे। मिम्मा तरक्तुम, उनमां जेकी तव्हां छॾे विया, मिम बादि वसीय, वसीयत खां पोइ, तूसून बिहा औ दैन, जा वसीयत तव्हां कई या कर्ज़ जी अदायगी बाद, जेका वसीयत कयो, त इन्हनि आयतनि में वसीयत ऐं कर्ज़ पहिरीं ॾियणो आहे, जेको ख़र्च थियो आहे उहो ख़र्चो पहिरीं अदा करणो आहे उन मिल्कियत मां। हाणे जेका मिल्कियत बची आहे त उन खे टोटल रुपयो करार ॾेई पोइ विराइबो। व इन कान, ऐं जेकॾहिं को मर्द आहे, कान रजुलन, को मर्द आहे, यूरसो, जंहिंजो वरसो ॾिजे थो, माना जंहिंजो वरसो तक़सीम पियो थिए, कलाल, कलाल वारिस कोन्हेसि, औलाद माना कोन्हे, या धीउ अथसि या ॿिया वारिस अथनि, हिकु वधीक इन जी वज़ाहत वरी अॻिते ईंदी, इनखे चइबो कलाल, यानी माउ पीउ या को ॿार न हुजेसि, इहे वरसा जेके आहिनि पंहिंजो औलाद ऐं माउ पीउ वग़ैरह उन जा न हुजनि त उन खे कलाल चइबो आहे, जेके पाण निपटो चवंदा आहियूं, छड़ो छांड, अकेलो अकेलो, अकेलो ई अकेलो, औलाद कोन्हेसि। या अविमरअतुन, या का औरत, औरत थी सघे थी, मर्द बि थी सघे थो, औरत बि थी सघे थी। वलहु अखुन, ऐं उनखे आहे माइतो, अखुन माइतो भाई थे, उनखे आहे भाउ, औ उख्तुन, या भेण, उनखे छा आहे, जेको जंहिंजी फोतगी थी वई आहे उनजे वारिसनि मां पंहिंजे मां केरु कोन्हे, भाउ या भेण। फलिकुल्लि वाहिदिन, उहे हर हिकु लाइ आहे, मिनहुम सुदुस, उन्हनि मां 6हों हिसो, पोइ हर हिक खे उन्हनि मां 6हों हिसो मिलंदो।
फ़इन कानू पोजे आहिनि अक्सर वधीक, त हिकिड़े जी ॻाल्हि भई हले 6 हिसो हिकिड़े खे मिलंदो, पर जो वधीक आहिनि मिन ज़ालिक हिक खां वधीक आहिनि, फहुम शुरकाउ त पोइ उहे शुरकाउ भाई वार आहिनि, शरीक आहिनि, फिस्सुलुस 3 भाङे में, पोइ वरी थींदा सुलुस में, पोइ हुननि खे मिलंदो 6 हिसो न, पोइ मिल्कियत सुलुसनि में तक़सीम थींदी, पोइ हुनखे समूरनि खे सुलुस सॼो जो सॼो उन्हनि में पोइ विराइबो। हाणे सुलुस उन्हनि में 2 आहिनि, 5 आहिनि, 10 आहिनि, 20 आहिनि, त उहो सुलुस ई उन्हनि में विराइबो बराबरि करे। जेकॾहिं हिकु मर्द आहे त उनजो वधीक हिसो, जेकॾहिं औरत आहे त उनजो घटि हिसो, पर ईंदो सुलुस मां बसि। मिन बअदि वसियतिन यूसा, वसियत अदा करण खां बाद जेका वसियत कई वई, यूसा बिहा जेका वसियत कई वई, औ दैनिन या कर्ज़ अदा करण खां पोइ, गैर मुज़ारिन वसियत नुक़सान कंदड़ न हुजे, गैर मुज़ारिन वसियत नुक़सान न कंदड़, उहा वसियत उहा नुक़सान न करे, ॿियनि जा हिसा न वञनि। जेकॾहिं वसियत ॿियनि जा हिसा नथी खाए त उहा वसियत जाइज़ आहे। वसियतम मिन अल्लाह, ओहो हुकुम आहे अल्लाह जे तरफ़ां, इहो हुकुम अल्लाह ताला जे तरफ़ां आहे त कंहिंसां ज़ुल्म न थिए। अक्सर चवंदा आहिनि न कि जंहिं औलाद खे हिसो मिलणो आहे, वरी चवंदा आहिनि मूंखे जो तो वसियत कयो, मूंखे बाबा मां वसियत करे विया, ही मिल्कियत तुंहिंजी आहे, ही हिकु घर जो हिसो तुंहिंजो आहे, ही तुंहिंजो आहे, वसियत करे विया। न ईअं कोन्हे, तूं वारिस आहीं, बसि तूं वारिस आहीं, तोखे पंहिंजो हिसो मिले थो, वसियत सां तुंहिंजो को बि ताल्लुक़ कोन्हे को। वल्लाहु अलीमुन हकीम, ऐं अल्लाह इल्म रखंदड़, सहप रखंदड़, बुर्दबार। तिल्क हुदूदुल्लाह, इहे हदूं आहिनि अल्लाह जूं। वमन युतिइल्लाह, ऐं जेको इताअत कंदो अल्लाह जी, वरसूलहू, ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, युदखिलहु, त उहो दाख़िल कंदो उन खे जन्नातिन बाग़नि में, तजरी वहनि थियूं, मिन तहती जिन जे हेठां अल अनहार वायूं, ख़ालिदीन हमेशा रहंदा, फीहा उन में, वज़ालिकल फौज़ुल अज़ीम, ऐं इहा ई फौज़ कामयाबी अज़ीम वॾी आहे। वमन यअसिल्लाह, ऐं जेको नाफ़रमानी कंदो अल्लाह व रसूलहू, ऐं उन जे रसूल जी, वयतअद्द, हिते काफ़र माण्हू चवंदो त कीअं अल्लाह सां त केरु शरीक ई कोन्हे, हिते अल्लाह हुनखे शरीक, रसूल खे शरीक करे छॾियो आहे। जेको अल्लाह जी बिना फरमानी, जेको रसूल जी बिना फरमानी कंदो, हिते शिरक थी वियो, त हक़ बराबरि थी विया। हीअ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुकुम आहे। अल्लाह ताला ख़ुदि चई रहियो आहे त जेको अल्लाह जी ऐं मुंहिंजे मोकिलियल रसूल जी नाफ़रमानी कंदो, उन छो जो रसूल उहो ई हुकुम ॾींदो जेको अल्लाह जे तरफ़ां। वयतअद्द हुदूदहू, ऐं जेको वधंदो, लंघंदो, ओरहांगींदो, हुदूदहू, उन जूं हदूं, युदखिलहु, दाख़िल कंदो उन खे, नारन बाह में, ख़ालिदन हमेशा रहंदो, फीहा उन में। जेको हद खां वधंदो, अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदो, हद खां वधंदो, त इहो जहन्नम में हमेशा रहंदो। वलहू अज़ाब मुहीन, ऐं उन लाइ अज़ाब आहे ज़लील कंदड़, ख़्वार कंदड़। उन जे लाइ अज़ाब छा आहे? ज़लील कंदड़ ऐं ख़्वार कंदड़ अज़ाब आहे। त जेका असां हींअर वरसे जे मुतालिक़ जेकी पढ़ियो रुकू जे अंदरि, ॿिए रुकू में जेका ॻाल्हि पढ़ीसीं माल जे मुतालिक़, त इन मुतालिक़ कुझु थोरी वज़ाहत। पहिरीं ॻाल्हि, धीअरूं ऐं पुट हुजनि त हिकु पुट खे ॿिनि धीअरुनि जेतिरो हिसो ॾिनो वञे। मसलन हिकिड़ो पुट ऐं 2 धीअरूं आहिनि त पुट खे अधु ऐं हर हिकु धीउ खे चोथो हिसो मिलंदो। उन अधु खे 2 हिसा कबा, चोथो थी वियो, चोथो हिसो मिलंदो। ऐं जेकॾहिं हिकु पुट ऐं हिकु धीउ हुजे
त उन सूरत में मिल्कियत जा 3 हिसा करे 1 हिसो धी खे ऐं 2 हिसा पुट खे ॾिना वेंदा। ॿी सूरत जेकॾहिं सिर्फ़ धीअरूं आहिनि पुट न आहे ऐं उहे 2 खां मथे आहिनि त उन लाइ मिल्कियत जूं 2 टिहायूं आहिनि, उन्हनि लाइ मिल्कियत जूं 2 टिहायूं आहिनि जंहिंखे सभिनी में विरहायो वेंदो, 2 टिहायूं विरहाए वेंदियूं। टी ॻाल्हि, जेकॾहिं हिकु धीउ आहे ऐं को पुट न आहे त उनखे सारी मिल्कियत जो अधु मिलंदो, पूरी मिल्कियत अधु उन धीउ खे ॾिनी वेंदी। चौथी कैफ़ियत जेका मां क़ुर में पाण पढ़ी, माउ पीउ ॿिन्ही मां हर हिकु लाइ फोतीअ जी छॾियल मिल्कियत जो 6हों हिसो आहे, बशर्ते के फोतीअ खे को औलाद पुट या धी वग़ैरह हुजे। त 5 तरकीब, 5 नमूनो, पर जेकॾहिं फोतीअ खे को औलाद धी या पुट न आहे त उन सूरत में जेकॾहिं फोतीअ जा माउ पीउ वारिस आहिनि त पोइ माउ खे मिल्कियत जो 5 हिसो मिलंदो ऐं फोतीअ जो पीउ असब बणिजंदो, यानी सॼी मिल्कियत उहो खणंदो। असब हुनखे चइबो आहे जेको मिल्कियत जो धणी, पोइ हिते थींदो पीउ, माउ जो हिसो आहे, पीउ खे बाक़ी जेके बचंदा पीउ खे मिलंदा। 6हीं कैफ़ियत, जेकॾहिं फोती के भाउर आहिनि उन सूरत में माउ खे 6हों हिसो मिलंदो, पोइ माउ जो हिसो थी वियो 6हों। 7हीं कैफ़ियत, जेकॾहिं औरत मरी वञे ऐं मुड़ुस छॾे त उन जूं 2 सूरतूं आहिनि, जेकॾहिं उन औरत खे उन मर्द मां या उन खां पहिरीं, हिते ॿी हंधि शादी थी वरी ॿी शादी कई, तंहिंखां वरी ॿियो कई, पहिरें मर्द मां को औलाद धी या पुट आहे त इन सूरत में मुड़ुस खे ज़ाल जी मिल्कियत मां 4हों हिसो मिलंदो ऐं जेकॾहिं उन औरत खे को औलाद कोन्हे त उन मुड़ुस मां मुड़ुस त औलाद न ॿिए मुड़ुस मां, त इन सूरत में उन मुड़ुस खे औरत जी मिल्कियत जो अधु मिलंदो, यानी औलाद कोन्हे, पहिरीं बि कोन्हेसि न की हिन मां आहे, पोइ मुड़ुस जो थियो अधु हिसो, जीअं आयत में पढ़ियोसीं। 8हीं कैफ़ियत, जेकॾहिं मर्द फोत थी वञे, हू त घरवारी ज़ाल फोत थी वई, मर्द फोत थी वञे ऐं ज़ाल छॾे वञे त उन जूं बि 2 कैफ़ियतूं आहिनि, यानी 2 सूरतूं आहिनि, यानी मर्द खे उन औरत मां या कंहिं ॿी औरत मां को औलाद धी या पुट न आहे, यानी शादियूं जो वधीक आहिनि, त उन सूरत में औरत खे मुड़ुस जी मिल्कियत मां 4हों हिसो मिलंदो। पर जेकॾहिं मर्द खे को औलाद धी या पुट उन ज़ाल मां या ॿी ज़ाल मां हुजे त उन सूरत में ज़ाल लाइ मुड़ुस जी मिल्कियत मां 8हों हिसो आहे, पोइ वरी 8हों हिसो मिलंदो, वरी माना घटिबो, छो जो उनखे औलाद आहे, हाणे पोरियां त कुझु कोन्हे न, इहो ई सहारो आहे। 9हीं सूरत, भाउ वारिस सिर्फ़ उन सूरत में थींदो जॾहिं फोतीअ खे नरीन औलाद न हूंदो ऐं जेकॾहिं हूंदो त भाउ या भेण खे कुझु बि न मिलंदो। भाउ भेण खे, फोतीअ जे भाउ भेण खे फोतीअ जी मिल्कियत मां तॾहिं मिलंदो जॾहिं उनखे नरीन औलाद न हुजे, नरीन औलाद हूंदो त पोइ उन्हनि खे कुझु कोन मिलंदो। 10हीं सूरत, जेकॾहिं नरीन औलाद न आहे फ़क़ति धीअरूं आहिनि त उन सूरत में वारिस थींदा। 10हीं सूरत यादि। 11हीं सूरत, धीअरुनि जे हिसे मिलण खां बाद भेण असब थी बाक़ी मिल्कियत खणंदी। हाणे वरी यानी धीअरुनि खे हिसो मिली वियो, उन्हनि खे 3 हिसा करे 2 टिहायूं उन्हनि खे मिली वियूं धीअरुनि खे। हाणे
1 तिहाई वञी बची त हाणे बाक़ी मिल्कियत जेका बि बची उहा वरी भेण खे मिलंदी जेकॾहिं भेण आहे। 12वीं कैफ़ियत, जेकॾहिं फोतीअ खे को औलाद न आहे, न पुट न धीउ, ऐं खेसि हिकिड़ी भेण आहे त इन सूरत में भेण खे फोतीअ जी मिल्कियत जो अधु मिलंदो, मिल्कियत मां सिर्फ़ु अधु। 13वीं कैफ़ियत, अची जेके ॻाल्हियूं बयान थियूं, जेकॾहिं उन सूरत में 2 भेनरूं आहिनि, उन्हनि जे लाइ फोतीअ जी मिल्कियत जूं 2 तिहायूं आहिनि, पोइ बराबरि करे टे हिसा करे पोइ उन मां 2 हिसा जेके आहिनि न पोइ भेनरुनि खे मिलंदा। 4वीं कैफ़ियत, अगरि इन सूरत में 3 या वधीक भेनरूं आहिनि त उन्हनि लाइ बि साॻियो हुकुम आहे, उन्हनि लाइ बि साॻियो हुकुम आहे। ऐं इहा सॼी ॻाल्हि जेका आहे सा हिन में अल-मुहल्ला इब्न हज़म जो आहे, उन में बयान थियल आहे। 15वीं कैफ़ियत, जेकॾहिं फोतीअ खे को औलाद धीउ या पुट न आहे पर सॻा भाउर ऐं भेनरूं 2 आहिनि त 1 भाउ या 1 भेण या उन खां वधीक, हर सूरत में उहे पाण में मिल्कियत इन तरह विरहाईंदा जो भाउ खे 2 भेनरुनि जो हिसो मिलंदो, 2 भेनरुनि जे हिसे बराबरि मिलंदो। जेको 2 भेनरुनि खे मिले न उहो हिकिड़े भाउ खे मिलंदो। इहे कैफ़ियतूं हुयूं कुझु इन मां जेके मसाला निकिता उन मुताबिक़ थोरो फोतीअ जे माल तक़सीम करण खां अॻु में हिन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखो, जेकॾहिं संदसि का वसियत कयल हुजे ऐं शरीयत हद अंदरि हुजे त पहिरीं उहा अदा कई वेंदी, ऐं जेकॾहिं मथसि कर्ज़ रहियल हूंदो त उहो अदा कयो वेंदो। उन खां बाद बाक़ी माल हुकुम इलाही मुताबिक़ वारसनि में तक़सीम कयो वेंदो। ॿी ॻाल्हि त वसियत अदा करण खां अॻु पहिरीं जेको न कर्ज़ अदा कयो वेंदो, पोइ जेकॾहिं माल बचंदो त उन मां वसियत अदा कई वेंदी, बाक़ी रहियल माल वारिसनि में तक़सीम कयो वेंदो। माल ई एतिरो हो जो कर्ज़ अदा थी वियो, कुझु बचियो ई कोन, ख़तमु। सैदना मुसाब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मिल्कियत जो ज़िक्र अचे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उहो शहीद थी वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कफ़न ॾिनो, हुन हिकिड़ी चादर हुई, उहा बि एतिरी चादर जो मुंहुं ढकीनसि पिया त पेर ज़ाहिर पिया थियनि, पेर ढकीन पिया त मुंहुं ज़ाहिर थियो। इहा हुनजी टोटल मिल्कियत हुई उन वक़्तु, इहा हुनजी मिल्कियत हुई। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हाणे हिनखे मुंहुं चादर सां ढके छॾियोसि, बाक़ी गाह क़िस्म जो गाह ईंदो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो उहो पेरनि ते रखोसि। उहो कुतण वग़ैरह जो जहिड़ो क़िस्म जो ख़ुशबू वारो नरम हिकिड़ो गाह ईंदो आहे, उन ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो लॻायोसि। त इन्हनि मां मालूम थियो, इहे मसइला मालूम थिया त वसियत जाइज़ आहे तो अदा कजे, पर सभ खां पहिरीं कर्ज़ अदा करिणो आहे। कर्ज़ अदा करे उन खां बाद जेका मिल्कियत आहे असां उन खां बाद जेका आहे असां विरहायूं, कर्ज़ अदा कयूं, उन खां बाद जेका उन वसियत कई आहे उन वसियत खे बि अदा कयूं। इन नमूने सां अलाह से अमल करी तो